बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। इंसान कॾहिं बि पंहिंजो पाण खे ग़लति न आहे सम्झंदो। इहो हुनजी नफ़्सियात में मौजूदु हूंदो आहे। जॾहिं बि इंसानु पाण खे ग़लति महसूसु करणु सम्झंदो आहे या महसूसु कंदो आहे त पक ॼाणो उन पल हू सुधरणु लॻंदो आहे। उन पल हू सुठाई जे तरफ़ वधंदो आहे। उन ई घड़ीअ हू चङाई करणु लॻंदो आहे। उन ई घड़ीअ हुनखे अहसासु पैदा थींदो आहे। उन ई घड़ीअ ई हू ॼाणंदो आहे त मां बि ग़लति थी सघां थो ऐं ॿिया सही थी सघनि था। अलाए छो हिन मुआशिरे में इहो आम तौर ते ॾिठो वियो आहे त जंहिं बि माण्हू सां तव्हां मिलंदव त उहो हज़ारे मशवरा त तव्हांखे ॾींदो, पर ईअं न चवंदो त मां बि ग़लति थी सघां थो। तव्हां कंहिं बि माण्हू सां मिलंदव या उन सां कचहरी कंदव त हू पंहिंजी लेवल खां वधीक वारे माण्हूअ खे वधीक मशवरा ॾींदो आहे ऐं घटि लेवल वारे माण्हूअ खे घटि मशवरा ॾींदो आहे। छो जो हुनजो मशवरे मां मुराद ईअं हूंदी आहे त मां हिन जे वेझो थियां, मां हिन जे क़रीब थियां या मां पंहिंजो अक़ुलु हुन जे ॾे मुंतक़िल कयां। हूअं बि मशवरो उन शइ खे चयो वेंदो आहे जंहिंमें माण्हू पंहिंजो अक़ुलु कंहिं ॿिए जे तजुर्बे जे तौरु इस्तेमालु करे या उन जे आॾो पेश करे। जॾहिं न वक़्तु गुज़रंदो आहे ऐं उमिरियूं ख़तमु थियणु शुरू थींदियूं आहिनि त माण्हूअ खे तजुर्बा मिलणु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं जेको माण्हू पाण तजुर्बा कंदो आहे कंहिं बि जॻह ते उहो थेड़ त खाईंदो आहे, पर जॾहिं हलणु शुरू कंदो आहे त पोइ उनखे कॾहिं बि रुकावट या रंडक न ईंदी आहे। जॾहिं बि माण्हू ॿिए जे मशवरे ते हलणु शुरू कंदो आहे त उहो ईअं हलंदो आहे जीअं बैसाखीअ ते को डिसेबल माण्हू पंधु करणु शुरू कंदो आहे या हलणु शुरू कंदो आहे। पोइ उहो सॼी उमिरि उन ई बैसाखी या लठ जे ज़रिए अॻिते वधंदो आहे, पर हू कॾहिं बि पाण को डिसीशन न आहे करे सघंदो। ज़िंदगीअ में जॾहिं बि तव्हां महसूसु कयो त तव्हांजे चौधारी मशवरे ॾियण वारा घणा आहिनि ऐं ॻाल्हि नंढड़ी आहे त पक ॼाणो उहे तव्हांजी कुर्बत या मुहबत हासिलु करणु चाहिनि था, पर हुननि खे उहो तरीक़ो नथो अचे जंहिं तरीक़े जे बुनियाद ते हू तव्हांजे वेझो अचनि। तव्हां खोड़ सारा अहिड़ा माण्हू बि ॾिठा हूंदा जेके एॾा त ज़िदीरा ऐं अनापरस्त हूंदा आहिनि जो उहे ग़लती बि कंदा आहिनि त बि ग़लती मञींदा न आहिनि। ज़िद ऐं अना बेवकूफ़ जी निशानी हूंदी आहे। ज़िद ऐं अना उहे माण्हू कंदा आहिनि जिन खे अक़ुलु घटि हूंदो आहे। ज़िद ऐं अना उहे माण्हू कंदा आहिनि जिन खे ताक़त ते भरोसो हूंदो आहे। ज़िद ऐं अना हमेशह हेठाईअ खां परे हूंदा आहिनि ऐं जेका शइ हेठाईअ खां परे हूंदी आहे उहा मथे त हूंदी आहे पर माण्हुनि जे दिलनि में न आहे हूंदी। इंसानु ॿियो सभु कुझु सिखी वियो आहे सवाइ माण्हुनि जे दिलनि में रहण जे। एॾा त इख़्तिलाफ़ असां पालींदा आहियूं पाण में, एॾा त हुजूम पालींदा आहियूं जो जॾहिं असां कंहिं ॿिए माण्हूअ खे ॾिसंदा आहियूं त असां बि चवंदा आहियूं त जंहिंसां असांजो इख़्तिलाफ़ु आहे त हीउ माण्हू बि उन सां इख़्तिलाफ़ु करे। असां हुनखे को बि तजुर्बो करणु न ॾींदा आहियूं। असां हुनखे कंहिं बि क़िस्म जी अॻिते विख वधाइणु न ॾींदा आहियूं। इहो सोचंदा आहियूं त असां हिन जॻह ते मौजूदु आहियूं, हिन माहौल में रहूं था पिया। हिकिड़ो सादो मिसाल थो मां तव्हांखे ॾियां त हिकिड़ो बादशाह हुयो। उहो बादशाह रस्ते सां वञे पियो पंहिंजे सिपाहियुनि सां गॾु त ओचितो हिकिड़ो शींहं जो हुन जंगल में पहुतो त बादशाह ऐं लश्कर छिॼी विया। सिजु लही वियो त बादशाह खे बुख लॻी, जंगल में हेॾे होॾे फिरंदो पियो अचे, ॾिसे त हिकिड़ी झूपड़ीअ में बाहि थी ॿरे पई ऐं अधु राति जो टाइम हुयो। उते को माण्हू इबादत करे रहियो त ओचितो जो बादशाह उते पहुतो त हुन फ़क़ीर हुन बादशाह खे सुञातो त बादशाह चयो मूंखे खाइण लाइ कुझु ॾे। त हुनखे खाइण लाइ कुझु सामान ॾिनो ऐं हुन वटि ॿकरी हुई, हुन मां खीरु ॾुई उहो बादशाह खे ॾिनई त बादशाह उहा सॼी राति उते गुज़ारी ऐं ख़ुशि थी हिन खे चयईं त हीअ मां मुंडी थो ॾियां तोखे या पाण वटि संभाले रखजांइ, जॾहिं बि को कमु पवई त तूं सिधो मूं ॾे हलियो अचिजांइ, मां तुंहिंजो उहो कमु या मसइलो हल करे छॾींदुसि। ऐं जंहिंखे बि हीअ मुंडी ॾेखारींदे त को बि दरबार में तोखे रोकींदो कोन, तूं सिधो बसि मूं ॾे रवानो थिजांइ ऐं मूं वटि पहुचजांइ। अचे कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ हुनखे का ज़रूरत महसूसु थी ऐं हू सिधो बादशाह जे महल में पहुतो। हुन ॿाहिरीं दरवाज़े ते हुन माण्हूअ या सिपाहीअ खे उहा मुंडी ॾेखारी त हुन बिना कुझु पुछण जे हुनखे अंदरि दाख़िलु थियण जी इजाज़त ॾिनी। हू अॻिते वियो, ॿ टे जेको आहे ॿिया सिपाही बीठा, हुननि खे मुंडी ॾेखारे उहो अॻिते वधंदो वियो। आख़िर में ॾिसे त बादशाह वेठो थियो ऐं निमाज़ पढ़ी रहियो ऐं दुआ घुरी रहियो ऐं गिड़गिड़ाए रोए पियो वेठो।
त हू दरवाज़े ते बीह रहियो चुप करे। हुन बादशाह जे मां सलाम फेरियो त वापसि जो हुन माण्हूअ ॾे ॾिठईं त उहो बीठो थियो। अड़े फ़क़ीर साईं, तव्हां हिते कीअं, छा खपे तव्हांखे? त हुन चयुसि त बसि मूंखे सभु कुझु मिली वियो। मूं सोचियो त मां बादशाह खां वठंदुसि, पर बादशाह त कंहिं ॿिए दर तां जेको आहे वठे थो पियो, त मां हाणे सिधो उन दर तां छो न वठां। असांजी वॾे में वॾी ट्रेजडी इहा हूंदी आहे त पंहिंजो पाण खे ग़लति न सम्झंदा आहियूं। जेकॾहिं हिंट या इशारो मिले बि त ग़लती आहे त असां उन खे मञण लाइ तयारु न हूंदा आहियूं। कॾहिं बि क़िस्मत कंहिं बि इंसान खे तेसि ताईं ख़्वार न कंदी आहे जेसि ताईं हुनखे का ठोकर न हणे। ऐं जेको माण्हू अक़लमंद हूंदो आहे उहो ठोकर मां ई सम्झी वेंदो आहे त हाणे मां ग़लति आहियां। पर जंहिं ॾींहुं हू ग़लति हुजणु महसूसु कंदो आहे त हुनजी क़िस्मत में सुधरणु शुरू थी वेंदो आहे। पर घणा माण्हू त अहिड़ा आहिनि जो उन्हनि जा दिलि जा पका, जो उन्हनि खे कॾहिं बि रस्तो न मिलंदो आहे, त पोइ हू जंहिं रस्ते ते हलंदा आहिनि पिया त उन ते ई हलंदा आहिनि पिया। लालच ज़िलत ऐं ख़्वारीअ जो दरवाज़ो आहे। ऐं जॾहिं माण्हू लालच में अची वेंदो आहे त पोइ थोरी रक़म ई हुजे त उन में बि पंहिंजो ज़मीर विकामे छॾींदो आहे, पंहिंजी इज़त खे डांवाडोल करे छॾींदो आहे ऐं शयूं हेठि खणी ईंदो आहे। ऐं जॾहिं बि कंहिं माण्हू जो मारल हेठि किरंदो आहे त हू पाण त मथे हूंदो आहे, पर हुनजो किरदारु एॾो हेठि किरियल हूंदो आहे जो हुन ते को बि भरोसो करण जे लाइ तयारु न हूंदो आहे। ज़िंदगीअ में ॾुखे में ॾुखियो कमु ॿियनि जो भरोसो वठणु हूंदो आहे। ऐं भरोसो वठण लाइ माण्हू ॾाढा जल्दबाज़ हूंदा आहिनि। भरोसो केतिरनि मौक़नि खां पोइ ई माण्हू खे हासिलु थींदो आहे। जॾहिं असांजो कंहिं में कमु पवंदो आहे, उहो असांजो कमु कंदो आहे त असांजो भरोसो वधंदो आहे। जॾहिं को असांजे मथे ते या कुल्हे ते हथु रखंदो आहे ऐं चवंदो आहे त मां तोसां गॾु आहियां, तूं फ़िक्रु छो थो करें, त पोइ भरोसो वधंदो आहे। जॾहिं बि को माण्हू असांखे मुश्किल वक़्त में ॾिसी सलाह ॾियण जे बजाए असांजी मदद कंदो आहे त भरोसो वधंदो आहे। जॾहिं माण्हू को रोड क्रॉस न करे सघंदो आहे, ज़िंदगीअ जी मुश्किलातूं हर बार गुज़रंदियूं रहंदियूं आहिनि, को हथु पकिड़े असांखे जॾहिं रोड जे ॿिए किनारे ताईं पहुचाईंदो आहे त भरोसो वधंदो आहे। ऐं जॾहिं इहे शयूं माण्हू खे मिलणु शुरू थींदियूं आहिनि त पोइ न माण्हू ग़लति हूंदो आहे न सही हूंदो आहे। छो जो जेको ॿिए जी आङुर पकिड़े हलंदो आहे पियो त उहो कॾहिं बि न ग़लति थी सघे थो न सही थी सघे थो, न ई उहो ज़िंदगीअ जो उहो मज़ो वठी सघे थो। जीअं पायलो कोयलो जे नावल में हूंदो आहे त हिकिड़ो माण्हू के बादशाह चवंदो आहे त हीउ महल ॾिसी आहे, पर हुनखे कोप ॾींदो आहे, उन में तेल या का शइ लिक्विड पियल हूंदी आहे, पाणी पियल हूंदो आहे त हीउ हारजे न। पहिरियों जो उहो वेंदो आहे त उहो हारजी वेंदो आहे त हू सॼो ई हुन प्याले जो ख़्यालु कंदो रहंदो आहे, उन कप जो, त हुन महल में जेकी सूंहं हूंदी आहे उहा कॾहिं बि ॾिसी कोन सघंदो आहे। पर जॾहिं वापसि ईंदो आहे त हुन खां पुछंदो आहे, बादशाह तूं महल में कहिड़ी सूंहं ॾिठी? त हुन चवंदो आहे मूंखे ख़बर ई कान्हे का। ॿिए चकर बादशाह चवंदो अथसि वञी ॾिसी आहे त कहिड़ी सूंहं आहे। जॾहिं उहा सूंहं ॾिसणु शुरू कंदो आहे, माण्हू ॾिसणु शुरू कंदो आहे, या उते सिपाही या आवाम खे ॾिसणु शुरू कंदो आहे, त उन वक़्तु जेको हुनजे हथ में प्यालो हूंदो आहे उन में पाणी बचंदो ई कोन्हे को। यानी हिन जहान में बि ॿ शयूं तव्हां सां बराबरि में हली नथियूं सघनि, या त तव्हां सही हूंदो या त ग़लति हूंदो। जॾहिं सही हूंदा आहियो तव्हां त तव्हां वटि वॾो अक़ुलु हूंदो आहे, वॾो मवादु हूंदो आहे, घणो तजुर्बो हूंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां ग़लति हूंदा आहियो त हुजूम तव्हां सां गॾु हूंदो आहे ऐं तव्हांखे चवंदो आहे न न का ॻाल्हि ई कान्हे, तूं सही आहीं। जेको माण्हू कंहिं बि इंसान में सुञाणप करे थो वञे त हीउ ग़लति आहे ऐं हीउ सही आहे, उहो ई ज़िंदगीअ में कामयाबु आहे। ज़िंदगीअ में सुञाणप करणु सिखो त कहिड़ो तव्हां सां केतिरे क़दुरु सचो आहे ऐं कहिड़ो तव्हां सां फ़क़ति लफ़्ज़नि जे हिसाब सां तव्हांजे कुल्हे ते हथु रखी रहियो आहे ऐं तव्हांजा पेर कढी रहियो आहे। जॾहिं बि इंसानु इहो सम्झी वेंदो आहे त हाणे मुंहिंजा पेर कढण वारा घणा थी विया आहिनि, त पोइ उनखे घुरिजे त विख संभाले हले, पंहिंजी ग़लती महसूसु कयो, उन खे सुधारियो। दुनिया में हिकिड़ो अजीब में अजीब जेको उसूल रहियो आहे त हर माण्हू ॿिए खे पंहिंजो ॿिए ते पंहिंजो हक़ु सम्झंदो आहे त हीउ मुंहिंजो हक़ु आहे, मां हिन खां वठां थो। पर उहो ई माण्हू कॾहिं बि ज़िंदगीअ में पंहिंजी ज़िमेवारी पूरी न कंदो आहे। जेको बि माण्हू ज़िमेवारी पूरी न करे ऐं ॿिए खां हक़ु वठे त उहो हक़ु न हूंदो आहे, उहो नाहक़ु हूंदो आहे। ऐं नाहक़ जी सज़ा ॾाढी सख़्तु आहे, जंहिंखे असां बेचैनी चवंदा आहियूं, बेक़रारी चवंदा आहियूं, या अंदर जी आंध मांध या बेसुकूनी चवंदा आहियूं। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।